बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मीर जो आवाज़। आहियां अवां जो मेज़बान अफ़ज़ल अता करवट। नाज़रीन, अॼु ॻाल्हि कंदासीं कश्मीर हादसे जी, जंहिंमें 4 ज़िंदगियूं ज़ाया थी वियूं, लेकिन हिन टाइम ताईं का NC दाख़िल न थी सघी, हिन टाइम ताईं का FIR दाख़िल न थी सघी, हिन टाइम ताईं पुलिस को रिपोर्ट पेश न कई आहे। ॼण त हू इंसान न हुया, ॼण त ख़बर न आहे छा हुया। हालांकि इंसान जी जेकी क़दुरु आहे उहा बैतुल्लाह जे ॾहण खां वधीक आहे। हिते इंसान खे मां सम्झां थो कुझु ई न पियो सम्झो वञे। इंसान जी जेकी अज़मत आहे, इंसान जी जेकी इज़त आहे, इंसान जी जेकी क़दुरु आहे, उनखे असांजी इंतिज़ामिया या जेके असांजूं सिविल सोसाइटी या तंज़ीमूं आहिनि, शहरी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि, उन्हनि बि को आवाज़ु बुलंद न कयो। ही जेके 4 माण्हू रोड हादसे में प्रेस क्लब जे अॻियां शहीद थिया, उन्हनि जे मौत जो ज़िम्मेवार केरु आहे? उन्हनि जी FIR कंहिं ते थियणु घुरिजे? NHARनि ते थियणु घुरिजे या जेके मौजूदा ठेकेदार उते कमु करनि था उन्हनि जी नहली आहे उन्हनि ते थियणु घुरिजे या कश्मीर इंतिज़ामिया ते थियणु घुरिजे? इहे सुवाल आहिनि। असांजो अॼु मेज़बान महिमान असां सां गॾु आहे हाफ़िज़ हनीफ़ मज़ारी साहिबु, जेको सुन्नी तहरीक जो ज़िले अॻवान आहे। हाफ़िज़ साहिबु, महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में रुजू कयो। हाफ़िज़ साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधायो, छा माजरो आहे? 4 माण्हू मरनि था, कंहिंखे जूं ई चक नथी पाए, पुलिस बि का उन ते एक्शन नथी खणे, हिन टाइम ते को रिपोर्ट ई नथी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां इंतहाई थोराइतो आहियां दरिया न्यूज़ जे टीम जी, जंहिं मौक़ो फ़राहम कयो आहे मूंखे इज़हार ख़्यालु करण ऐं इन बाबति गुफ़्तगू करण जो। अफ़सोसनाक वाक़ियो आहे अफ़ज़ल भाई। ॾिठो वञे त कश्मीर में तव्हां ॾिसो त हेॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, उन जे बावजूदु इंतिज़ामिया का बि तहरुक नाहे वरिती। हालांकि ॾिठो वञे त प्रेस वारे दोस्तनि, मीडिया वारे दोस्तनि जेको आहे इन बाबति काफ़ी आवाज़ु उथारियो त जेका हाईवे आहे काफ़ी ख़स्ता हाली जो शिकार आहे, कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो पेश अची सघे थो। उन जे बावजूदु नेशनल हाईवे जी कोताही चइजे या इंतिज़ामिया जी जेको आहे सो नाअहली चइजे या अदम तवजो चइजे, त आख़िरकार जंहिंजो ख़दशो हुयो तव्हां ॾिठो त उहो नुक़सानु साम्हूं थी चुको आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿी जेका ॻाल्हि आहे, वाक़िअ थियण खां बाद त इंतिज़ामिया कहिड़ा तहरुक वरिता आहिनि, कानून चारो जी छा कयो वियो आहे, उहो हिन टाइम ताईं नज़र नथो अचे। ॾिठो वञे 4 क़ीमती जानूं ज़ाया थी चुका आहिनि ऐं रोड में उहे खॾा हिन टाइम ताईं मौजूदु आहिनि ऐं परे ट्रैक ते जेका कमु हली रही आहे उहा अञा ताईं सुस्तरबी जो शिकार आहे। हैवी ट्रैफ़िक मुकमिल, जेका मां सम्झां थो पूरे पाकिस्तान जी जेका हैवी ट्रैफ़िक आहे उन जी लंघ जेका आहे इन्ही रोड खां थींदी आहे, त उनखे बि न घटायो वियो आहे न उनखे रोकियो वियो आहे। छो त इंतिज़ामिया खे 2 रुपया मिलनि था, 2 रुपया ॾोकड़ जे एवज़ उन्हनि खां वसूल करण जे एवज़ जेको आहे सो उन्हनि खे गुज़रणु ॾिनो थो वञे ऐं अञा बि जेको आहे सो उन्हनि जी जेका इहा ग़फ़लत आहे, इहा कोताही आहे, उन ते जेको आहे सो अमल दरामद थी रही आहे। हाफ़िज़ साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधायो, ही अक्सर ईअं थींदो आहे कि हे जेके रोड हूंदा आहिनि न, ख़ासि तौर ते शहरनि जा, इन्हनि खे कढी करे ॿाहिरि कयो वेंदो आहे, लेकिन हू शहर जे सेंटर में आहे ऐं 3 सूबनि जे संगम ते आहे ऐं कश्मीर खां वठी शिकारपुर ताईं रोज़ मां सम्झां थो कोई न कोई हादसो आहे ई आहे। इन महीने में अगरि असां ॾिसूं त घटि में घटि 10 खां 15 ज़िंदगियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। छा इंसानियत मरी चुकी आहे हुक्मराननि में या इन ते को ॻाल्हाइण वारो कोन्हे? असल में अफ़ज़ल भाई, जेका हिकु इंसानियत जो जेको अहसासु हूंदो आहे या क़दुरु हूंदो आहे, उहा असांजे इंतिज़ामिया में, असांजे हिन गवर्नमेंट में नाहे रही। त हिन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसो वसूल करणु हूंदो आहे। तव्हां ॾिसो नेशनल हाईवे वारनि पंहिंजे ज़िले कश्मीर में 2 टूल प्लाज़ा हणी रखिया आहिनि। हालांकि त अगरि फ़ासिले खे ॾिसिजे त रुझान मज़ारी वारो ऐं कश्मीर वारे जे फ़ासिले में विच में घटि में घटि 50 किलोमीटर जो फ़ासिलो आहे ऐं उन सां गॾु वरी कश्मीर खां कंधकोट में वधि में वधि 40 खां 45 किलोमीटर ऐं वरी तव्हां उबावड़े खे ॾिसो, उहो बि वधि में वधि 50 किलोमीटर। मतिलबु कि चारों तरफ़ हे पैसा वसूल करण जे लाइ हिननि हिकु ॼार विछाई ॾिनी आहे। पैसा वसूल करण जे लाइ हिननि हिकु ॼार विछाई ॾिनी आहे। कमु तव्हां ॾिसो सिफ़र। कश्मीर खे हिन टाइम बाईपास जी अशद ज़रूरत आहे। हालांकि सिविल सोसाइटी, सियासी, मज़हबी तंज़ीमूं एहतिजाज करे चुका आहिनि, उन सां गॾोगॾु जेको आहे धरना ॾेई चुका आहिनि त साईं हेॾा सारा नुक़सान थियनि था पिया, क़ीमती जानूं ज़ाया थी रहियूं आहिनि, तव्हां ख़ुदारा हिन शहरवासियुनि ते कुझु जेको आहे रहम कयो, तव्हां जेको आहे असांखे बाईपास ॾियो। ख़बर न आहे इंतिज़ामिया अले कहिड़ी निंड में सुतल आहे, हुननि खे को जूं बि नथी रिंगे हुनजे कननि ते। त असां ॾिसूं था पिया हुनजो जेको नुक़सानु आहे उहो नुक़सानु आवाम जो ई थी रहियो आहे।
हाफ़िज़ साहब तव्हां असांखे इहो बि ॿुधायो एॾो सारो 4 ज़िंदगियूं ज़ाया थी चुकियूं उनजी FIR कंहिं ते थियणु घुरिजे NHA ते थियणु घुरिजे या असांजी कश्मीर इंतिज़ामिया ते थियणु घुरिजे या आख़िर कंहिंजी नाअहली आहे? साईं मां त इहो सम्झंदुसि त इन जी FIR में नेशनल हाईवे खे बि जेको आहे सो गॾु कयो वञे, उन सां गॾु जेको ठेकेदार आहे जेका सुस्तरवी जी शिकार आहे हू बि हिन सां गॾु हुजे। जे कश्मीर इंतिज़ामिया आहे, तव्हां ॾिसो जॾहिं इहो वाक़ियो त पेश अचिणो हो सो अची वियो, उन खां बाद मां सम्झां थो त 1 घंटो वाक़े खे गुज़री चुको आहे, को एम्बुलेंस नज़र कोन आयो। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं कश्मीर जे शहरवासियुनि पंहिंजी मदद पाण तौरु उन्हनि ज़ख़्मियुनि खे खणी करे हॉस्पिटल पहुचायो त उते डॉक्टर अमलो मौजूदु न हुयो। अफ़सोस सां चवणो थो पए त छा इहा इंसानियत आहे? छा असांजी स्टेट खे ईअं हुजणु घुरिजे जो अहिड़ी सारी डिस्ट्रिक्ट आहे जंहिंमें हिकु एम्बुलेंस न आहे, डॉक्टरनि जी टीम मौजूदु न आहे, न उन वक़्तु कोई DC हिते पहुतो आहे। त असांजे इंतिज़ामिया जा इहे हवाले इन जे करे मां सम्झां थो पियो त हिन वाक़े जी जेको FIR में कश्मीर जे इंतिज़ामिया खे बि इन में शामिलु कयो वञे। दोस्तो हाफ़िज़ साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हाफ़िज़ साहब जो इहो चवणु आहे कि असांजी आख़िर इंतिज़ामिया किथे आहे? एक्सीडेंट थिए थो, एम्बुलेंस न आहिनि, डॉक्टर न आहिनि ऐं रेस्क्यू ज़राए न आहिनि। शहरी पंहिंजी मदद पाण खणनि था ऐं पुलिस वारा पंहिंजी एम्बुलेंसनि में खणी ज़ख़्मनि खे पुॼाइनि था। आख़िर ही सिंध खे कहिड़ी तरफ़ वरितो वञे थो? छा कश्मीर ज़िलो सिंध जो हिसो न आहे या सिंध जे हुकुमराननि खे कश्मीर कोन थो नज़रे? असांजे भर में तव्हां ॾिसो शाहवाली आहे, हिकिड़ी यूनियन काउंसिल आहे पंजाब जी, मां सम्झां थो असांजे डिवीज़न खां वधीक बहितर अस्पताल उनमें मौजूदु आहे, लेकिन उनजे बावजूद बि असांजा अवाम ख़बर नाहे छो ख़ामोश आहिनि। आख़िर कॾहिं अवाम असांजी जाॻंदी? आख़िर कॾहिं असांजी अवाम उथंदी? कॾहिं पंहिंजे हक़नि जी दिफ़ा कंदी? कॾहिं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदी? नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में तव्हांजा जेको आहे कंहिं ॿिए मौज़ू ते कंहिं ॿिए इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।